डॉलर की भेंट में पाकिस्तानी रुपयो डेवालो थियल मुल्क श्रीलंका के रुपए खां भी किरी पियो। ओपन मार्केट में डॉलर ₹3.50 महांगो थी 323 रुपयनि जो थी वियो। गुज़िरियल ॾींहुं ओपन मार्केट में डॉलर ₹319.50 ते बंदि थियो हो। रुपए की बेक़दरी खां पोइ पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज 100 इंडेक्स 1242 पॉइंट्स ते किरी पई। बिजली के बिलन ते रिलीफ जो प्लान हंगामी बुनियादन ते तैयार। नाणे वज़ारत के ज़रियन मूजिब बिजली के बिलन ते 250 अरब रुपयनि की रिलीफ जूं कोशिशूं जारी। 400 यूनिट इस्तेमाल करण लाइ रिलीफ जो प्लान तैयार। IMF रजामंदी ज़ाहिर कई तो 2 महीननि जो मुआहिदो थी सके थो। अगस्त और सितंबर जा बिल किस्तुनि में वठण लाइ नाणे वज़ारत लिखत में गारंटी ॾींदी। बुनियादी टैरिफ में 7 रुपया इज़ाफ़ो वापस वठी मरहलेवार करण ते गौर। बिजली के बिलन ते अदायगी ते सहूलत ॾियण की तजवीज़। IMF हवाले हर वाहपेदार के बिजली जा बिल किस्तुनि में अदा करण की तजवीज़। IMF इख्तियारनि के निगरान नाणे वज़ीर बिजली के बिलन में रिलीफ ॾियण की दरख्वास्त कई। बिजली चोरी रोकण लाइ एक्शन प्लान तैयार। आल पाकिस्तान अंजुमन ताजरान के सॾ ते बिजली के वादो बिलन खिलाफ मुल्क गीर हड़ताल। सखर, मीरपुर खास, नवाबशाह, टंडो अलायार समेत पंजाब के मुख्तलिफ शहरन में कारोबारी मरकज बंद। कराची में एक शहरी पारां के इलेक्ट्रिक के बिलन जो हार ठाए गिची में विझी अनोखो एहतजाज। कराची प्रेस क्लब अॻियां वकीलन जो भी वादो बिलन खिलाफ मुज़ाहिरो। शहरिन जो चवण है बिलन ते हद खां वधीक टैक्स लागू करण अवाम सां नाइंसाफ़ी है। बिजली के बिलन ते फौरी तौर रिलीफ फरहम कयो वञे। नून लीग अगवान और अगूणे घरू वज़ीर राणा सनावला चयो है तो कौम के खबर है तो IMF से मुआहिदो वडी मुश्किल से थियो। मजबूरी तहत मुआहिदे की शर्तुन ते अमल करणो पियो। शर्तुन ते अमल न कयो हाँ तो मुल्क डिफॉल्ट थियण जो खतरो हो। निगरान सरकार के चयो है तो सियारे में बिजली जा बिल घट थी वेंदा। फिलहाल बिलन ते किस्तूं कई वजन। निगरान हुकूमत काबिल मानून ते बदल है। उम्मीद है तो अवाम के रिलीफ मिली वेंदो। कराची में आदमशुमारी से सीटूं वधी वेंदियूं जंहिं जो फ़ाइदो MQM के थींदो। सुप्रीम कोर्ट पंजाब में चूंडूं 14 मई ते कराइण के फैसले खिलाफ इलेक्शन कमीशन की नज़रसानी दरख्वास्त खारिज करे छड़ी। चीफ जस्टिस उमरता बंदियार दिमाग ने चयो है तो आइन की खिलाफ वर्जी थींदी तो अदालत मुदाखलत कंदी। जस्टिस एजाजुल एहसन चयो तो इलेक्शन कमीशन पान के एतरी छूट छो ॾिनी हुई जो हू इलेक्शन में देर करे सके। जस्टिस मुनीब अख्तर चयो तो आइन कंहिं जी ज़ाती जागीर न है। आइन ते अमल दरामद में मुश्किल पेश अचे तो अदालत से राब्तो करण घुर्जे। अदालत चयो तो आइन में क्लियर लिखियल है तो चूंडूं 90 ॾींहनि में कराइणियूं आहिनि तो 90 ॾींहनि में ही कराइणियूं पवंदियूं। चीफ जस्टिस दिमाग ॾिना तो सुप्रीम कोर्ट चूंड बाबत तफ़सीली फैसले में चयो हो तो इलेक्शन कमीशन चूंडूं वक्त ते नथी कराए सके तो आइनी दरख्वास्त दाखिल कराए सघिजे थी। ईंदड़ कुछ ॾींहनि में इलेक्शन शेड्यूल जो ऐलान थी सके थो। मुमकिन है तो कुछ ॾींहनि में तकबंदियुनि के वक्त के घट करण सां गॾु शेड्यूल जो ऐलान कयो वञे। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा जूं सियासी वफ़द सां मुलाकात दौरान ॻाल्हियूं। ANP वफ़द जे अॻवाननि चयो तो आइन मुताबिक़ चूंडूं 90 ॾींहनि अंदर थियण घुर्जनि। सहाफ़ी जान मोहम्मद महर कत्ल केस की जांच DSP CTD अब्दुल कुद्दूस कलवड़ हवाले। घरू खाते पारां DIG सखर के ख़त लिखी केस जा दस्तावेज़ CTD हवाले करण की हिदायत। CTD के जांच तेज करे जवाबदारन सहूलतकारन और सरपरस्तन के गिरफ्तार करण की हिदायत। घरू खाते पारां जान मोहम्मद महर के वारसन के फुल प्रूफ सिक्योरिटी भी फरहम करण जो हुक्म। रानीपुर की पीरानी हवेली में तशद्दुद और जिनसी ज्यादती बद कत्ल कयल नीगरी फातिमा फर्डो के केस में मुख्य जवाबदार असद शाह दहशतगर्दी तोड़ अदालत में पेश। अदालत पारां जवाबदार असद शाह और इम्तियाज मीरासी 7 ॾींहनि के जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। केस में रूपोश असद शाह की घरवारी हिना शाह और सोहरे फयाज शाह के पुलिस हेल ताईं गिरफ्तार न करे सकी। गुज़िरियल ॾींहुं ॿुधणी दौरान फरियादी शबनम फर्डो के वकील निसार भंबरो अदालत के ॿुधायो तो पोस्टमार्टम रिपोर्ट में मासूम नीगरी ते तशद्दुद और जिनसी ज्यादती जूं साबितियूं मिलियूं आहिनि।
रानीपुर जी पीरानी हवेली में 2 साल अग गुम थियल नारी सना गुरामानी के पी दीदार गुरामानी की फरियाद ते पीर सोहेल शाह समेत 6 ॼणनि ते अगवा करे विकिरे जो केस दाख़िल। फरियादी केस में ॼाणायो त धीअ सना जी भाणे जे तनवीर हुसैन सां शादी कराई हुई। रिश्तो घणो अरसो न हली सघियो हो, जंहिं बैदि सना के पीर सोहेल शाह जी हवेली में अमानत तौर छॾियो वियो हो। जाम शोरो की अदालत पारां भानसीदाबाद वासण नारी नौरेन फातिमा के कत्ल केस में संदसि पीउ ऐं भाउ जी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। 2 जवाबदार अदालती अहाते मां फरार थी विया। नौरेन फातिमा के 5 महीना अॻु कत्ल कयो वियो हो। नौरेन जे मुड़ुसु मंसूर सुमरो जी फरियाद ते नौरेन जे पीउ ऐं भाउ समेत 6 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। नौरेन फातिमा के पसंदि जे पढ़ने बैदि धोखे सां घर घुराए कत्ल कयो वियो हो। शिकारपुर में संगावती तकरार तां नौजवान के मुबैना तौर जहर ॾई मारण जो इंकशाफ। ॻोठ समद जाफरी में जवाबदारनि नौजवान संतोन जाफरी के मुबैना तौर जहर पियारो। लाश अस्पताल मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त संगावती तकरार तां नौजवान के जहर ॾई क़त्ल कयो वियो आहे। जवाबदार दोसू अकबर अब्दुल नबी न्याज़ू ऐं ॿिया असांखे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। कंबर बरसां घरू अणबनता जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं सोहरे के कत्ल करे छॾियो। ॻोठ दोस्त मोहम्मद चांडियो में जवाबदार मुज़फ़र चांडियो ज़ाल सनम ऐं सोहरे महबूब चांडियो के कत्ल करे छॾियो। वाक़े बैदि पुलिस जवाबदार के गिरफ़्तार करे वरितो। लाश अस्पताल मुंतकिल।